नाज़रीन, घोटकी में एससी ऑफिस आरो अवाम के सब्सिडी ॾियण लाइ रमज़ान बचत बाज़ार लगाई वई आहे, जिनमें माण्हुनि खे सहूलियतूं न मिलण ऐं रुॻो क़तारुनि में बीहारण तां मुतासिरनि दावों कंदे सख़्तु एहतिजाज कयो आहे। ॾिसूं था एहसान कलवर जी हिकु रिपोर्ट। नाज़रीन, रमज़ान शरीफ़ के भलारे महीने में ज़िले इंतजामिया पारा असिस्टेंट कमिश्नर की ऑफिस आॾो बचत बाज़ार लगाई वही है। बचत बाज़ार में जो रोज़ेदार मानू आहिनि उहे खाधे पीते जी शयूं जेके आहिनि मुनासिब ऐं सस्ते अघ में जेको आहिनि उहे ख़रीद करे रहिया आहिनि। बचत बाज़ार के हवाले सां असीं इंतजामिया सां ऐं जेको ख़रीदारी करण लाइ आयल जेके माण्हू आहिनि शहरी आहिनि असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। बेसिकली बचत बाज़ार जेके असां शुरूआत कई आहे इन जी, ठीकु आहे, हीअ आम शहरनि खे घोटकी वासियुनि खे रिलीफ ॾियण लाइ कई आहे। हिन बचत बाज़ार में जेके अघ हलनि था उहे आम मार्केट खां तक़रीबन तव्हांखे 10 खां 15% घटि रेट मिलंदा ऐं कुझु त अहिड़ियूं बि कमोडिटीज़ आहिनि जेके 30% घटि रेट ते मिलनि थियूं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आम शहरनि खे हिन रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में रिलीफ पहुचाइण लाइ असां ही इनिशिएटिव वरितो आहे। DC साहब जे चवण ते वज़ीर आज़म जे तरफ़ों हिन साल वॾे में वॾी शानदार सब्सिडी ॾिनी वई आहे 7.8 मिलियन जी, जेका ग़रीब अवाम लाइ तमामु वॾे में वॾी सब्सिडी आहे। हिन हवाले सां खंडु जेका आहे ॿाहिरि 100 रुपया 110 रुपया हले थी पई, उहा 68 रुपया असां वटि रेट आहे, माना 32 रुपए जो फ़र्क़ु आहे हिकिड़े किलो ते। उन खां अलावा घी जेको आहे उहो 250 रुपया ॿाहिरि हले थो, असां वटि 170 रुपया घी जो रेट आहे, 80 रुपए जो हिकिड़े किलो ते फ़र्क़ु आहे। उन खां अलावा अटो जेको आहे ॿाहिरि 600 रुपया हले थो 10 किलो, असां वटि 400 रुपया आहे, जेको माना 40 रुपया किलो थो पए। उहे सॼी संगत इंतज़ार में आहे, अञा ताईं माना उहो बीठा आहिनि लाइन में, जॾहिं सौदो मिले अञा ताईं मिलियो कोन्हे। मां हीअं 1000 रुपयो खयूं फिरंदो वठंदो आहियां, उहो चवंदो आहे होॾो वठो, चवंदो आहे होॾो वठो जी, सम्झे। असां तव्हांखे ॾेई छॾियां थो, बाक़ी वरी इहो ई मसइलो आहे। ॿियो चौक ते जेको हिननि जो इंचार्ज आहे वॾो बेकार माण्हू आहे। सामान त मिले थो, बहरहाल उहा सहूलियत न आहे कि हिकिड़ो जे माण्हू खे सहूलियत हुजे त अचे ऐं वठे ऐं उन माली वञे हलियो। 3-3 कलाक हिते लाइन में लॻणो पए थो, का अहिड़ी सहूलियत न आहे या माण्हू खे का अहिड़ी रस्तो इख़्तियार न आहे कि हेॾो वठो त होॾो निकिता वञो या हेॾो बिल ॾियो त होॾो तव्हां सामान पंहिंजो खणो। पोइ अहिड़ो सहूलियत हुजे जीअं माण्हू अचे त पंहिंजो 15-20 अधु कलाक में मज़दूर माण्हू आहे पंहिंजो हिते सामान वठणु अचे थो त उनजो सॼो ॾींहुं वञे हलियो त घर जे लाइ उहा छा कंदो। रोज़ेदार तकलीफ़ में खड़ा आहिनि, सुबुह जो 10 बजे कोठी हिन महिल ताईं का शइ मिले नथी। बचड़ो इंतज़ामिया कतार लॻायूं खड़ी आहे, असांखे सभु कुझु बि नथो मिले। बसर त अंदरि हलंदा 30 रुपया 10 रुपया अंदरि रेट मथे आहे हर शइ ते, काई सहूलियत न आहे। हे हिकिड़ो 2 शमान हाणे अवाम खे ख़ुशि कयो अथऊं। बाज़ार में असांखे फ़ाइदो इहो आहे त ही बचत बाज़ार जो हिकिड़ो नालो त थियो आहे। बहरहाल रेटनि में को फ़र्क़ु कोन्हे। मां इंतज़ामिया खे इहो चवां थो, डिप्टी कमिश्नर साहब खे, असिस्टेंट कमिश्नर साहब खे, त बराए महिरबानी करे ओवरऑल बचत बाज़ार खां हटी करे पूरे शहर जो दौरो बि करनि ऐं रेट लिस्टूं चेक करनि। ग़रीब माण्हुनि खे कोई रिलीफ मिले, रिलीफ त कोन थो मिले।